लब चोल के ऊंचा बोल के जो भी नारे का जवाब देगा मौला सज्जाद के तो शफा पाएगा। नारे मुहर्रमुल हराम जो महीनो आहे, न जशन जो महीनो न ख़ुशियुनि जा ॾींहं, पर सब्र सचाई ऐं क़ुर्बानी जो वक़्तु आहे। मुहर्रमुल हराम उन हक़ जी यादि आहे जेको बातिल अॻियां कॾहिं न झुकियो। हुसैन इब्न अली अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ानदान समेत हिकु अहिड़ो सबक़ु ॾेई वियो जेको सदाईं लाइ तारीख़ में अमर थी वियो। हिन ई मुहर्रम जे महीने में को पाणीअ लाइ तड़पियो हो त को ॿारनि लाइ रुनो हो, पर कॾहिं बि ज़ुल्म आॾो कंधु न झुकायो। अलीअ जे घर जो उहो नौजवान जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त हुसैन मूं मां आहे ऐं मां हुसैन मां आहियां। हज़रत इमाम हुसैन जा शानदार ऐं नायाब लफ़्ज़ जिन फरमायो त मौत में इज़्ज़त आहे ऐं ज़ुल्म आॾो ज़िंदगी बि ज़िल्लत आहे। छा अव्हांखे ख़बर आहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन इहो बि फरमायो आहे त मूं मौत खे सोभ ॾांहुं वञण ऐं ज़ुल्म हेठि ज़िंदगी खे शर्मिंदगी सम्झो आहे। त पोइ अचो त पाण खां पुछूं त किथे असां पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़नि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ या ज़ालिमनि जे साम्हूं ख़ामोश आहियूं। किथे असां शर्मिंदगी वारी ज़िंदगी खे तरजीह त नथा ॾियूं। इहो सवाल न रुॻो हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानीअ जे फ़लसफ़े खे यादि करे थो, पर माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ ते बि नज़रसानी करण लाइ मजबूर करे थो। छा असां कंहिं क़िस्म जे ज़ालिम सां सौदो त नाहे कयो या करे रहिया आहियूं? छा असां सच में हुसैन अलैहिस्सलाम जी राह ते हलणु चाहियूं था या सिर्फ़ नालो खणूं था? हज़रत अली जो कौल आहे त ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ामोश रहणु ज़ुल्म खे ताक़त ॾियणु बराबरि आहे, ऐं हज़रत इमाम हसन फरमायो सभ खां वॾो इज़त वारो उहो आहे जेको माफ़ करे। करबला जो मैदान रुगो खून सां न पर क़ुर्बानी, वफ़ादारी ऐं हक़ लाइ बेमिसाल बेठक जो नालो आहे। हिकु ॾींहुं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जे ख़ैमे में संदसि नंढड़ो मासूम अली असगर आयो। नंढड़ो मासूम अली असगर जेको उञ में तड़पी रहियो हुयो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अली असगर खे हथनि ते खणी दुश्मननि खे चयो त मूं ते रहम नथा कयो त हिन मासूम ॿारु ते रहम कयो, हिन खे पाणी ॾियो। दुश्मननि जे लश्कर मां हुरमला नाले ज़ालिम हिकु तीर हयो जेको एतिरो त तेज़ हो जंहिं अली असगर जे गले खे चीरे छॾियो। हीअ क़ुर्बानी असांखे सेखारे थी त हक़ लाइ बीहो जेतोणीक क़ुर्बानी वॾी हुजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि अहले बैतनि जी ज़िंदगीअ मां वफ़ादारी, सब्र ऐं हक़ परस्ती जो सबक़ु मिले थो। अॼु जे कॾहिं असां चाहियूं था त हुसैन अलैहिस्सलाम जी राह ते हलूं, त सच ॻाल्हाइण, मज़लूमनि जो साथ ॾियणु ऐं बातिल जी मुखालिफ़त करण खां कॾहिं बि न घबरायूं। मुहर्रमुल हराम जा ॾींहं असां खां हिकिड़ी ॻाल्हि था घुरनि त हक़ खे सुञाणो, ज़ुल्म ख़िलाफ़ उथो ऐं हक़ वारनि जी मोहबत में वफ़ादार रहो। जेकॾहिं असां तारीख़ खे अञा बि न पढ़ियो त असां हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु कॾहिं बि सुञाणे न सघंदासीं। करबला जी तारीख़ असांखे हमेशह लाइ सेखारे थी त हक़ लाइ अकेले बीहण बि ज़रूरी आहे। करबला फ़क़ति हिकु जंग न हुई, बल्कि उहा हिकु दर्सगाह हुई जिते इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि दुनिया खे इख़लास, क़ुर्बानी ऐं इल्म जी रोशनीअ सां रस्तो ॾेखारियो।
हिन स्टोरी में को बि प्रचार, नालो, वाह वाह या इश्तिहारी रंग नाहे ॾिनो वियो। ही स्टोरी सिर्फ़ु अहले बैत जा सचा कोल, वाक़िया ऐं उन्हनि जो इख़लाक़ जो पैगाम बयानु कयो ऐं ॾिनो वियो आहे।